हेलो जी जी खानपुर। हाँ जी पूछा क्या हिते खमीस जो उता का है हिते लोकेशन उसा ते ॿुधा भला। हलो भाउ। ॿुधाए ॿुधाए छॾी कंफर्म से सिर्फ़ु ॿुधां न ॿुधाए छॾी। हा भाई अलमदार चौंक के ओरियां कोने हुर फकीर होटल उते बीठो आहे भाऊ। हाँ अली खान बोणे जे जी भाई अली खान बुणे कहिड़ो बोणे जो अली खान बुणे जो यार इहो ई त मां ॻोल्हियां पियो। हलो खमीसा। हाँ हाँ गोरखशहर में मिले न पुछां सो भंडमाड़ी काथे आहे। अस्सलाम वालेकुम चाचा। बिस्मिल्लाह बाबा सिंधी हो बाबा। हिते का लोकेशन में भंडमाड़ी आहे छा रूपामाड़ी ॿुधाए छॾी चलो हेलो अस्सलाम वालेकुम। सिर्फ़ु ॿुधायो हेलो ॿुधायो ॿुधायो सिर्फ़ु। अदा रूपामाड़ी। हेलो हाजी बाबा। हाजी मां पतो आहे हिते सारो पतो आहे गोरखशहर आहे पुछा कयां सो भला अलाए रक्षो ख़राबु थो थिए छा हिते उस्ताद रशीदाबाद आहे त को भेजे थोरो उस्ताद ॿुधाए छॾी। उस्ताद सन्नी बंगलो तो टमरा बीठो आहे। हेलो जी जी खानपुर। हाँ जी पुछा कयां थो के रक्षारे खां खानपुर पुछा कयां थो ॾिसां छा थो चवे। जी जी ओके अस्सलाम वालेकुम। भाईजान खानपुर जाना है यहाँ से कोई है क्या रास्ता रक्षा थे। इसके हाँ हितों ही इतने लोकेशन खानपुर है ना लोग इतने हैदराबाद में कानपुर है कितों जामशोर रोड कुछ होने वाला है। सोसाइटी आ जा मना सोसाइटी को नहीं है बाकी घरन बदले जाम हिते हिन हैदराबाद में सेटअप ना हिते को खानपुर ॾिठल अथव कन विया हो क्या ताई तू गंजा भी है। उस्ताद हाँ रक्षारो चए थो आहे हितां जामशोरे रोड सां आहे पोइ अलाए किथां आहे। हाँ रक्षारो चए थो आहे हितां जामशोरे रोड सां आहे पोइ अलाए किथां आहे। न न चए थो सोसाइटी आहे शायदि माना खानपुर जे हिसाब सां सोसाइटी आहे उस्ताद। सोसाइटी को नहीं यार तव्हां ख़बर आहे हिन भाऊ खां पुछाए कयूं। अस्सलाम वालेकुम हिते सोसाइटी आहे छा खानपुर वाली हैदराबाद में कासमाबाद में। अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है। उस्ताद चलो खानपुर जी का सोसाइटी तो कोन्हे हिते। खानपुर जी का सोसाइटी तो कोन्हे हिते। आहे सही हिते राणा साईं को नहीं सफ़ा यानी रक्षा खे ख़बर ना आहे यार। ठीक यानी रक्षा खे ख़बर ना आहे यार। ठीक ठीक आहे। अस्सलाम वालेकुम। अच्छा हाल आहे सिंधी आहियो सिंधी सम्झो था न यार उस्ताद खे वञिणो आहे खानपुर आहे छा कोई हिते खानपुर हे रक्षा चए थो सोसाइटी आहे हिते। हाँ आहे छा कोई हिते खानपुर हे रक्षा चए थो सोसाइटी आहे हिते। हाँ उस्ताद ही चए थो खानपुर न आहे रक्षा चए थो खानपुर कोन्हे हिते को आहे छा को सिस्टम अहिड़ो। उस्ताद आहे त कोन्हे हिते कासमाबाद में आहे ई कोन। कैसा लगा मेरा मजाक। ठीक है सर। हेलो हाजी बाबा। हाजी मां पतो आहे हिते सारो पतो आहे गोरखशहर आहे पुछा कयां सो भला अलाए रक्षो ख़राबु थो थिए। हा जी ओके उस्ताद आहे पुछा कयां सो गाड़ी का रक्षारो ख़बर हूंदो न। उस्ताद आहे पुछा कयां सो गाड़ी का रक्षारो ख़बर हूंदो न। उस्ताद रक्षो ख़राबु आहे दबा छा थियो कल च तार बोल देख रहे हैं हलूं भला देखे तो ना हलूं के लिए हिते उस्ताद रशीदाबाद आहे त को भेजे हिते उस्ताद रशीदाबाद आहे त को भेजे ये रशीदाबाद आहे त भेजे केड़े एरिए में आहे कासमाबाद में वो ये तो कासमाबाद आहे न। कासमाबाद किथे भी नरसिंहनगर कासमाबाद के मोरी से आ ऐं ही लोकेशन कहिड़ी आहे। ही लोकेशन आज अलाट ने बोलो करे
केटी टेलर स्कूल सही, क्या? चन्ना होटल सही, हाँ सनी बंगलो सही। सही। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। हाँ जी सनी बंगलो सनी बंगलो थोड़ा उसा बुला के दी। उस्ताद सनी बंगलो तो हमारा बिटवा जी लोकेशन बुला के दी। बुधाई गाल आई कौन भाई तो समझ में। कैसा लगा मेरा मजाक? हेलो हाँ बुढ़ा जी नसीम नगर हो रहे हैं। आए हाजी चवे तो यो नसीम नगर है ॿियो सनी बंगलो का उस्ताद बीठाऊं अॻिते अचूं? ठीकु आहे उस्ताद महिरबानी महिरबानी। हाँ ठीक। हेलो खमीसा। हाँ गोरखशहर में मिले न पुछां सो भंडमाड़ी काथे आ? शहर में मिले न पुछां सो भंडमाड़ी काथे आ? सही आ भंडमाड़ी न। हाँ जे ॻोठ लंघंदा आहिनि न गॾियां उठ। गोरखशहर अचे त मां ॾिसां पुछा कयां थो भंडमाड़ी काथे आ। बस हिकिड़ो अचे तो ॾिसे तो थो पाण हला करे अचे तो। हाँ उस्ताद भेजा पुछा कयां यार। बाय बाय टाटा गुड बाय गया। अस्सलाम वालेकुम दादा। बिस्मिल्लाह बाबा। सिंधी है बाबा? इहो तो हिते का लोकेशन में भंडमाड़ी आहे छा? हिते का लोकेशन में भंडमाड़ी आहे छा? जी भंडमाड़ी आहे छा हिते? भंडमाड़ी हाँ हिते को माड़ी आहे का नाले सां हिन सां? हाँ कहिड़ी आहे? रूपा माड़ी। हाँ खमी साहब हे उस्ताद चए थो त रूपा मां किथों आवा? उस्ताद हाँ न बस ॿुधाईंदी बस ॿुधाए थो जस्ट। रूपा माड़ी ॿुधाए छॾी चलो अस्सलाम वालेकुम। सिर्फ़ ॿुधायो हेलो ॿुधायो सिर्फ़। अदा रूपा माड़ी। कैसा लगा मेरा मजाक? लोकेशन कहिड़ी दादा? लोकेशन रूपा माड़ी बगैचा वञे न पहिरियों वाधवा सां पहिरियों रूपा माड़ी आहे न वाधवा सां अॻिते वञे न। हाँ तव्हांखे असां नाम साम्हूं उस्ताद चए थो रूपा माड़ी आहे भंडमाड़ी कोन्हे? भंडमाड़ी आहे रूपा माड़ी आहे हैदराबाद में आहे ई कोन खपी हुई जा। रूपा माड़ी आहे भंडमाड़ी आहे कान मुंहिंजा दोस्त जा भाउ। उस्ताद तो चरियो वाला चाहे चए थो रूपा माड़ी आहे भंडमाड़ी आहे ई कोन। चए थो रूपा माड़ी आहे भंडमाड़ी कोन्हे। भंडमाड़ी आहे रूपा माड़ी आहे हैदराबाद में आहे ई कोन खपी हुई जा। रूपा माड़ी आहे भंडमाड़ी आहे कान मुंहिंजा दोस्त जा भाउ। उस्ताद तो चरियो वाला चाहे चए थो रूपा माड़ी आहे भंडमाड़ी आहे ई कोन। ठीक है दादा सही है बस मां होॾे ई वञा थो न चाचे महिरबानी ॿुधाए चए थो रूपा माड़ी वाधू इन खां किथां? हाँ तालका हॉस्पिटल जे साम्हूं। हेलो ठीक है उस्ताद मां पंधि निकिरी थो अचां भला। ठीक है दादा सही है बस मां होॾे ई वञा थो न चाचे महिरबानी ॿुधाए चए थो रूपा माड़ी वाधू इन खां किथां? हाँ तालका हॉस्पिटल जे साम्हूं। हेलो ठीक है उस्ताद मां पंधि निकिरी थो अचां भला। ठीक हाँ जानी ओके हाँ उस्ताद
जुम्मन बाबा मां हिते ई पतो आहियां अलमदार चौक आहे नी ये आगे आलमदार आ जानी मां अलमदार चौक ते ई पतो आहियां जुम्मन बाबा मां हिते ई पतो आहियां अलमदार चौक आहे नी ये आगे आलमदार आ जानी मां अलमदार चौक ते ई पतो आहियां हा हिते खमीसे जोता का आहे हिते वेझो खमीस हिते खमीसे जोता का आहे हिते वेझो खमीस है जी हा मशहूरु आहे वॾो यो तव्हांखे अॻियां पुछा करिणो पवंदो अलमदार चौक ते ही लोकेशन उसां ते ॿुधाए भला हलो भा ॿुधाए छॾी कंफर्म से आहे सिर्फ़ु ॿुधाए न ॿुधाए छॾी हा भाई अलमदार चौक खे ओरियां कोन्हे हुर फ़कीर होटल उते बीठो आहे भाऊ एपीएम केतिरो परे आहे एपीएम सो इहो साम्हूं आहे उसां ते ॿुधाए भला हलो भाउ ॿुधाए छॾी कंफर्म से आहे सिर्फ़ु ॿुधाए न ॿुधाए छॾी हा भाई अलमदार चौक खे ओरियां कोन्हे हुर फ़कीर होटल उते बीठो आहे भाऊ एपीएम केतिरो परे आहे एपीएम सो इहो साम्हूं आहे समझ रहे हो एपीएम सो इहो साम्हूं आहे साहब मां बीठो आहियां अलमदार चौक ऐं हैप्पी होम्स विच ते जी एग्जैक्ट लोकेशन इहा ई आहे न हा एपीएम इहो अथव साम्हूं हा अंदरि वञो अलमदार चौक चए थो खमीस जी आहे ई कोन हुतां किथे आहे ई कोन हिते बंगला आहिनि सभु फ्लैट आहिनि ईअं न यार मां ॻोठाणो आहे थोरो आहे कोन कंहिं पुछा चए थो खमीस जी आहे ई कोन हुतां किथे आहे ई कोन हिते बंगला आहिनि सभु फ्लैट आहिनि ईअं न यार मां ॻोठाणो आहे थोरो आहे कोन कंहिं पुछा छा कर भला अॻियां अलमदार तां पुछा कर या एपीएम मां पुछा कर हिते हूअं उतां सिस्टम आहे त सही न उतां को आहिनि जाम हिते इलाइक़नि जूं नाला ख़बर न आहे है न हा चए थो आहिनि सही पर हिते माना मशहूरु कोन्हे फ़िलहालु खमीसे जी अलाए जॾहिं मशहूरु थिए भला मत पोइ ख़बर पए मशहूरु जाम आहिनि हाणे हिते हा अली खान बोणे जो आहे हिते अली खान बुणे कहिड़ो बोणे जो अली खान बुणे जो यार इहो ई त मां ॻोल्हियां पियो बोणे जो आहे हिते अली खान बुणे कहिड़ो बोणे जो अली खान बुणे जो यार इहो ई त मां ॻोल्हियां पियो इहो ई पुछां पियो न इहो किथे आहे इहो इहो हेॾे अंदरि सिटीज़न अथव सिटीज़न में जी हा हे सिटीज़न में साहब महिरबानी यार कुर्ब इहो बि पुछा कयां ठीकु आहे वॾा ठीकु अचां थो